जा नबी हिकु आहिनि। उन जे बावजूद असांजो मुल्क भी इस्लामी मुल्क है। असां मुसलमाननि जो उमरकोट पारा चनार जी सूरत हाल खिलाफ उमरकोट शहर समेत सॼे ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी रैलियूं कढी मुज़ाहिरा कया विया। तफ़सील मूजिब शिया उलमा काउंसिल कायदे मिलत जाफरिया सैयद साजिद अली नकवी ऐं मुतहदा वहदत मुस्लिमीन जे सरबराह अलामा राजा नासिर अब्बास जे सॾ ते मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी कुंडरी खां प्रेस क्लब ताईं अलामा हैदर अब्बास, असद अली शाह काज़मी, महरम अली जाफरी, ज़ुल्फ़कार अली रिंद जी अॻवानी में पारा चनार में अहले तशी शीयन जे क़त्ल आम ऐं मौजूदा सूरतहाल ख़िलाफ़ ऐं पारा चनार जे अज़ादारनि सां यकजहती लाइ सामारो शहर में ज़ुल्फ़कार अली शाह जी अॻवानी में बुखारी इमाम बारगाह मां एहतजाजी रैली कढी वई। जॾहिं त उमरकोट शहर में मरकज़ी इमाम बारगाह 5 पीर खां वॾी रैली कढी वई। एहतजाजी रैली जी अॻवानी अलामा अरशाद अली अरफानी ऐं 5 पीर इमाम बारगाह जे मुतवली अब्बास अली शाह जी अॻवानी में सॼे मुल्क में मरकज़ी क़यादत पारां एहतजाज जो सॾु ॾिनल हो, जंहिं जे जवाब में असां अॼु गॾु थिया आहियूं। पारा चनार राहदारी ते अवाम जी हिफ़ाज़त खे यकीनी बनायो वञे। पारा चनार में 78 ॾींहं बि खुराक जी खोट ऐं दवाउनि जी अदम दस्तयाबी आहे ऐं रोड रस्ता बंदि आहिनि। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिविज़नल ब्यूरो चीफ। मुर्दाबाद मुर्दाबाद अमेरिका मुर्दाबाद मुर्दाबाद बंद करो। लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन।